राजू राधण जे कचे में पानी हेठ आयल ॻोठ में घर जी भिति किरण सबबि माउ धीउ फौत थी वियूं आहिनि। तफ़सील ले रहियो आहे आदिल खानज़ादा। जी आदिल। जी बिल्कुल, राधण जे कचे वारे इलाके ॻोठ अब्दुल गनी चांडे में दरिया पानी जी चाड़ ऐं पानी तेज़ी अचण सबबि गुज़रियल राति दरिया जे पावक सबबि घर जी दीवार किरण सबबि ॻोठाणे अजमल चांडे जी घरवारी ऐं 3 वारनि जी मासूम न्याणी अलीदा चांडो हेठां अची फौत थी वई। वरसा शाहिद चांडे ऐं ॿियनि ॿुधायो आहे त दरिया पानी जे वहिकिरनि में तेज़ी अचण ऐं चाड़ थियण सबबि असां पंहिंजी मदद पाण पंहिंजा घर ढाहे समूरो सामान ॿाहिरि कढी रखियो आहे, जॾहिं त घर जी भित रहियल हुई जेकी अचानक गुज़रियल राति सुतल खानदान मथां किरी पई, जिन्हनि में हू माउ ऐं धीउ दॿिजी फौत थी विया आहिनि। हिननि चयो आहे त असां केतिरा ई भेरा इंतिज़ामिया खे अपील कई आहे त असांखे कचे हंधनि खां महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो ऐं असांखे रहण लाइ कैंपूं क़ाइमु कयो, पर इंतिज़ामिया जे कन ते जो बि न चुरी, जिन्हनि खां पोइ ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आहे। हिननि चयो आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे, सरकार बस खाली ऐलान करे थी ऐं मुक़ामी इंतिज़ामिया पिण का वार करण लाइ तयार नाहे। खुदारा नोटिस वठी ॿियूं इंसानी जानूं बचायूं वञनि। जी आदिल, मुंहिंजी महिरबानी।